सकरन भरसां ॻोठ माड़ी जलबाणी में कानून लागू कंदड़ इदारनि जी कार्रवाई दौरान मारिजी वियल 6 ॼणनि जा लाश रखी ॿिए ॾींहुं बि क़ौमी शाहराह ते धरणो जारी। इंतज़ामिया वारसनि जी मर्ज़ी सां केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। वाक़े जी अदालती जांच ऐं मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां बि सुभाणे सॼे सिंध में मुज़ाहिरनि जो सॾु। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त संदनि कूंदरनि खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे। वाक़े में मुलविस एहलकारनि खे गिरफ़्तार करे मामले जी अदालती जांच कराई वञे। इंक्वायरी इसमें हमने ऑर्डर कर दिए और उसमें हाई पावर्ड इंक्वायरी कमीशन है, वो इंक्वायरी करेगा और 4 दिन के अंदर मुकम्मल तफसीली रिपोर्ट दे देगा। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर सकरन वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइम करे छॾी। हैदराबाद जे कमिश्नर हैदराबाद ऐं स्पेशल ब्रांच जे DIG ते बदल कमेटी क़ाइम। 4 ॾींहनि अंदर रिपोर्ट तलब। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जी घरू वज़ीर हारिस नवाज़ सां मुलाक़ात। सकरन वाक़े ते कावड़ ऐं ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त सकरन वाक़ियो अफ़सोस जोॻो ऐं ॾुखोईंदड़ आहे। वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। 4 ॾींहनि अंदर रिपोर्ट अची वेंदी। अस्पताल में पियो वञण में आसरो बि कोन्हे। सकरन भरसां माड़ी जलबाणी में शहीद थियल 4 ॼणनि जे घरनि में सोग। मक़तूलनि जे माउरनि ऐं वञनि खे बेहोशी जा दौरा। क़यामत सुगरा जा मंज़र। क़ातिलनि खे पिटूं ऐं पाराता ॾींदे उभ ॾारींदड़ दाहूं। सिंध TV न्यूज़ जी टीम सभ खां पहिरीं शहीदनि जे ॻोठ पहुती। औरतुनि जो चवणु आहे त संदन हथे ख़ाली नौजवाननि खे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। वाक़े में मुलविस माण्हुनि खे इबरत जो निशानो बणायो वञे। सकरन भरसां माड़ी जलबाणी वाक़े ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। हैदराबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां बाईपास ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। काज़ी अहमद में शहीदनि जे वारसनि सां ॿधी जे इज़हार लाइ सकरन शुगर मिल अॻियां धरणो। जामशोरे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। सिंध में बि माड़ी जलबाणी वाक़े ख़िलाफ़ SUP जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। नौशर फिरोज़ में जस्कम तरफ़ां क़ौमी शाहराह ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल। भान सईदाबाद सराड़ी ऐं मीरपुर माथेरे में बि एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त माड़ी जलबाणी में 4 ॼणनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। मस्तोंग में मस्जिद भरसां धमाके जे नतीजे में DSP समेत 52 ॼणा शहीद। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाक़े खे कड़ो। अस्पतालनि में हंगामी हालतूं लागू। बलोचिस्तान हुकूमत तरफ़ां वाक़े ख़िलाफ़ 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान। सूबाई घरू वज़ीर जान अचकज़ई जो चवणु आहे त दहशतगर्द मुल्क खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हंगू में मस्जिद अंदर धमाके जे नतीजे में 5 ॼणा शहीद। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाक़े खे कड़ो। सर्च ऑपरेशन। तहरीक तालिबान पाकिस्तान तरफ़ां अफ़गानिस्तान मां पाकिस्तान में मुदाख़लत जी कोशिश नाकाम। ज़ोब में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे नतीजे में पाक फ़ौज जा 4 जवान शहीद। जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस अफ़गानिस्तान मां पाकिस्तान में मुदाख़लत जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। पाक फ़ौज दहशतगर्दनि जूं कार्रवायूं नाकाम बणाइण लाइ पुरज़म। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे ॾेह वापसी ते गिरफ़्तार कजे या न। क़ानून वारी वज़ारत खां राय तलब। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जे मामले ते कानून वारी वज़ारत खां राय तलब कई आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो मुक़ाबिलो फ़ौज न पर रियासत सां आहे। PTI चेयरमैन खे अदालतुनि मां को रिलीफ मिलियो त बदकिस्मती सां खेसि नतीजनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो।
कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह, मीरपुर खास जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं, सबीलूं क़ाइम। मस्जिदुनि, घरनि, इमारतुनि, घिटियुनि बाज़ारनि खे रंगीन बतियुनि ऐं सावनि झंडनि सां सिंगारियो वियो। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत समूरनि जहाननि लाइ हिकु अज़ीम ऐं मुबारक ॾींहुं आहे। पाण सगोरनि जी तालीमात इंसानियत लाइ रहनुमाई जो हिकु लाज़वाल ज़रियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात हाज़िर वक़्त समेत रहंदड़ दुनिया ताईं पेश ईंदड़ चैलेंजिस जो हल पेश करे थी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त मुसलमाननि ऐं मुख़्तलिफ़ अक़ीदनि जे माण्हुनि विच में भाईचारे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे मशले राह बणायो। पाण सगोरनि ज़रूरतमंदनि जी मदद करण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। अचो गॾिजी उन्हनि माण्हुनि जी मदद करियूं जेकी ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। ओडेरे लाल भरसां मुबैना बदफैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल नींगर जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। 10 वरियुनि जे नींगर फैज़ान कुंभर जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार करण लाइ पुलिस कक बनी बीणो न कयो। वारसनि जो चवणु आहे त संदन नींगर खे बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ संजीदा कोशिशूं न कयूं आहिनि। टंडे बागे में एहसान वाह जे आबादगारनि तरफ़ां पाणी बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाण जो चवणु आहे त आपाशी अमले एहसान वाह खे लॻारी मोरी वटां ॻंढो ॾेई बंदि करे छॾियो आहे। पाणी न मिलण सबबि सवें एकड़नि ते फसल सोकड़े जो शिकार थी विया आहिनि। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जे वार्म अप मैच में पाकिस्तान जी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बैटिंग केवी टीम जो कप्तान केन विलियमसन बि ज़ख़्मी थियण खां पोइ पहिरीं मैच खेॾी रहियो आहे।